पीटीआई चेयरमैन इमरान खान जलसे के खिताब कंदे चयो आहे त असांखे गुलामी ऐं इम्पोर्टेड हुकूमत क़बूल न आहे। हिन हुकूमत खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। पाकिस्तान तहरीक इंसाफ पारां लाहौर में मीनार पाकिस्तान वटि जलसो मुनक़िद कयो वियो। जलसे में वॾे अंग में कारकुन शरीक थिया। जलसे के शेख रशीद, पीटीआई जे अॻवाननि असद उमर, शाह महमूद कुरैशी, फवाद चौधरी, मुराद सईद ऐं ॿियनि बि ख़िताब कयो। जलसे के खिताब कंदे पीटीआई सरबराह इमरान खान चयो आहे त अल्लाह साईं जो ख़ासि करम आहे त क़ौम खे जाॻाए छॾियो आहे, हिकु हुजूम खे क़ौम बणाए छॾियो आहे। हुन जो चवणु हुयो त अॼु जे जलसे में लाहे अमल ॾियणु आयो आहियां। असांजी परॾेही पॉलिसी ॿियनि जे मफ़ादनि लाइ आहे। हिंदुस्तान जी ख़ारजा पॉलिसी उन्हनि जे अवाम लाइ आहे। इमरान ख़ान चयो आहे त रूस जो दौरो करण जो मक़सदु तेल सस्ते अघ ते वठणु हुयो। हुकुम मिलियो त तव्हां रूस छो विया आहियो? रूस जे दौरे जो मक़सदु 30% सस्तो तेल वठणु हुयो। हुन चयो आहे त हाणे अवाम खे ॿुधायां त सिलेक्टेड हुकूमत छा हूंदी आहे। मीर जाफ़र ऐं मीर सादिक न हुजनि त साज़िश कामयाब नाहे थींदी।